सलात शरीफ हिकबिर मोहब्बत सलात मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अञा हिकबिर मोहब्बत ज़ोक़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद अंबिया वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम ऐं प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, अॼु जी ही बाबरकत महफ़िल जंहिंजो उन्वान आहे या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस। हुस्न इत्तफ़ाक़ इहो आहे त हिन महफ़िल जी सलाह मदीना मुनव्वरा में थी हुई। गुज़िरियल महीने हिन फ़क़ीर खे सोहणे लजपाल नबी जे दर जी हाज़िरी नसीब थी। फ़क़ीर ग़ुलाम नबी, बल्कि मां चवां रईस ग़ुलाम नबी, रोज़ानो मूंसां फ़ोन ते ॻाल्हाईंदो हो या ॿिए ॾींहुं चोथे ॾींहुं ॻाल्हाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं हरम नबवी में ई वेठा हुयासीं त हिन जलसे जी सलाह फ़ोन ते थी ऐं मूं दावत क़बूल कई ऐं उनवान बि ॾाढो प्यारो, जलसे जो मौज़ू बि ॾाढो प्यारो, या रसूल अल्लाह। हिकिड़ो भेरो तव्हां सभई चओ कन खे या रसूल अल्लाह चवण खां शिरक थींदा आहे। तव्हां या रसूल अल्लाह चओ, पाड़े वारनि खे ॾिसो त सभई चवनि था या को रहियो आहे। माशाअल्लाह, इहो असांजो नारो आहे। असीं या रसूल अल्लाह चवंदा आहियूं ऐं या रसूल अल्लाह चवण जो खटियो खाईंदा आहियूं। हिकिड़ा चवंदा या रसूल अल्लाह न चओ, या रसूल अल्लाह चवण खे शिरक सॾींदा आहिनि। उहे हुजनि भली शिरक में, पर असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे त या रसूल अल्लाह चवण शिरक न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी दुनिया में आमद ज़ाहिरी जिंदगी मुबारक में जलवा नुमाई पोथी आहे। अॻियुनि उम्मतुनि में हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं इन टेन्यूअर जे अंदर, इन दौरानीअ जे अंदर, इन ज़माने जे अंदर जेकी क़ौमूं हुयूं, जेकी क़बाइल हुया, उन्हनि खे जॾहिं मुश्किल पवंदी हुई, जॾहिं हाजत पवंदी हुई, जॾहिं रब खे राज़ी करणु चाहींदा हुआ त या रसूल अल्लाह चई छॾींदा हुआ। सोहणे हबीब जी ज़ाहिरी हयात तय्यबा जे अंदर
मुझे महबूब सोना 53 साल मक्का मुकर्रमा में रहा, 10 साल हिजरत का बाद मदीना मुनव्वरा में जलवा नुमाई फरमायूं। इन दौरान में जडे गुलामन के तकलीफ पहुंचती ही तो या रसूल अल्लाह चवंदा हुआ। महबूबन जडे गुंबद खदरा में जलवा नुमाई फरमाई, उन दौर का वठी अजो के दौर ताईं अहले दिल आरिफ बिल्ला अल्लाह जा वली रब जा सालिह अल्लाह जा बरगुज़ीदा बाना या रसूल अल्लाह चवंदा आया है। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जंहिं ॾिहाड़े ते यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह, भाउ भाउ खां बेज़ार हूंदो, मां बच्चन खां धार हूंदी, पीउ पुट खां धार हूंदो, को कंहिंजो यार हूंदो न मददगार हूंदो, को कंहिंजी सॾ दाह ॿुधण जे लाइ तयार न हूंदो। पूरी मखलूक महशर जे मैदान में नबी भी हूंदा, वली भी हूंदा, सिद्दीक भी हूंदा, शहीद भी हूंदा, रब जी कहारी दरबार हूंदी। सभई गॾिजी चवंदा त कंहिंखे पंहिंजो सिफारिशी बनायूं, कंहिंखे पंहिंजे रब वटि सिफारिशी बनायूं त अॼो की रब जी हिन कावड़ खे को सिफारिश करे रुठल रब खे परचाए ॾिए। पोइ पूरे महशर जा मैदान जा माण्हू गॾिजी करे मदीने वारे मीर वटि अचे चवंदा या रसूल अल्लाह। छा चवंदा? छा चवंदा? जेके हिते चवंदा न चवनि से हुते बि चवंदा या रसूल अल्लाह। जेके हिते मस्जिदुनि था मेटाइनि था, मस्जिद में या रसूल अल्लाह लिखियल आहे न, उनखे मेटाइनि था। हे फारमी ॻाल्हि सम्झो था न? नवां नवां मज़हब, नवां नवां टोला, अरे हे सज्जन खां वठी बुज़ुर्ग अल्लाह जा वली सालिह वली इमाम या रसूल अल्लाह चवंदा विया इहे सभु मुशरिक हुया। हाणे हे कावखोर मुल्ला हाणे चे मुवहिद पैदा थियो आहे। ॻाल्हि सम्झो? हा, ॿियो ख़बर, हुज़ूर जा असहाबी, उन्हनि खे दीन जी ख़बर हुई या कोन हुई? हुई या न हुई? जेकी मिठे मोहम्मद करीम जे मदरसे में पढ़िया। हा, मुल्ला पढ़ंदो कंहिं आखूंद वटि, म्याजी वटि पढ़ंदो, पर असहाबन क़ुरान पढ़ियो मिठे मोहम्मद करीम वटि। उन्हनि खे क़ुरान जी ख़बर आहे या हिन 15वीं सदी जे मुल्ला खे क़ुरान जी वधीक ख़बर? ॾियो त ख़बर, जवाब त मूंखे ॾियो न। पोयां बि ॻाल्हायो, असहाबन खे वधीक क़ुरान जी ख़बर या हाणोके माण्हू खे वधीक ख़बर? असहाबन जो अक़ीदो छा हुयो? असहाबन खे तकलीफ़ ईंदी हुई, असहाबन खे मुश्किल पेश ईंदी हुई त रड़ करे चवंदा हा या रसूल अल्लाह। जंग हले पई, लड़ाई हले पई, हज़रत कतादा हीअं अख में काफ़र जो तीर लॻुसि, अख में तीर लॻुसि त दोडो ॿाहिरि निकिरी पियुसि, अख निकिरी पई, डोड़ंदो सिधो मुंहिंजे सुहिणे हबीब जे दर ते आयो। या रसूल अल्लाह, साईं मुंहिंजी अख निकिरी पई आहे, मुंहिंजी अख विझी ॾियो। छा उनखे इहा ख़बर कोन हुई त मुश्किल में ग़ैर खे सॾु न कबो आहे? या रसूल अल्लाह न चइबो, अलाह खे सॾियां, अख अलाह खां घुरां, अलाह ॾींदो, हुज़ूर वटि छो हली आयो? चई या रसूल अल्लाह मूंखे अख निकिरी पई आहे, मुंहिंजा महबूब मूंखे अख खपे। सरकार फरमायो त तूं सब्र कर, जन्नत मिलंदई। चइसि जे जन्नत बि ॾी, अख बि ॾी, तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी आहे? साईं शादी कई अथव नई नंढी ज़ाल आहे, हाणे काणो थी जो मोटंदो, ज़ाल मेहणा ॾींदी, नबी सां गॾिजी वे अख कढाए आयो ही, मूं त मेहणा माफ़ कयो, मुंहिंजा महबूब मूंखे अख खपे। मुंहिंजे सुहिणे लजपाल नबी छा कयो? फरमायो कतादा हेॾे आ, वेझो करे ऐं उहा अख जो निकतल दोडो वापसि वराए उन में विझी पंहिंजे वात जी लुआब कढी उन जे अख खे लॻायो, अख जहिड़ी रोशन बणजी। छा लॻायूं? वात जी लुआब, फीणी मुबारक,
महबूबन करीमन पंहिंजे वात जी फीणी कढी हाँ म्यांजी जी फीणी निकिरे त माण्हुनि खे कैंसर जी बीमारी लॻे। बाबा मां नथो चवां, तव्हां डॉक्टरनि खां पुछी ॾिसो, जेको डॉक्टर स्पेशलिस्ट हुजे वो डॉक्टर था चवनि त डोंट स्पिट, स्पिटिंग इज इंजरियस फॉर दी हेल्थ। थुकू न उछलायो, थुकुनि मां बीमारियूं पैदा थियूं थियनि, हेपाटाइटिस जी बीमारी, कैंसर जी बीमारी, विचड़ंदड़ बीमारियूं, वायरस जूं बीमारियूं थुकुनि मां फैलजनि थियूं। हिकिड़े जे लुआब मां ॿिए खे, ॿिए मां टे खे मुंतकिल थिए थी। हिन जी लुआब निकिरे, हिन जे वात जो पाणी निकिरे, बीमारियूं पखिड़जनि। मदीने वारे वीर जे वात जी लुआब निकिरे, बीमारनि खे शफ़ा मिली वञे। हाँ आहे न फ़र्क़ु। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। असहाबन खे जॾहिं का तकलीफ़ पहुचंदी हुई, अल बिदाया वन निहाया तारीख़ जो किताब आहे, लिखण वारो इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह। उहो आलिम आहे, उहो मुफस्सिर कुरान आहे, उहो मुहद्दिस आहे, उहो मुअर्रिख़ आहे, जंहिंखे देवबंदी बि मञंदा आहिनि, आले हदीस बि मञंदा आहिनि, आले सुन्नत बि मञंदा आहिनि। उहो इमादुद्दीन इब्न कसीर पंहिंजे किताब अल बिदाया वन निहाया में लिखे थो त मुसलमाननि जो लश्कर आहे, उन लश्कर जो अॻवान हज़रत ख़ालिद बिन वलीद आहे। जंग हले पई, हिकिड़ो उहो काफ़िर जंहिं पाण खे नबी सॾायो हुयो, नालो हुयुसि मुसैलमा। छा नालो हुयुसि? मुसैलमा। मदीने वारे साईं फरमायो त इहो कज़्ज़ाब, कूड़ो आहे। पोइ नालो मशहूर थी वियुसि मुसैलमा कज़्ज़ाब। मुसैलमा कज़्ज़ाब, कूड़ो मुसैलमा। हुजूर जे दौर में उन दावाए नबूवत कई हुई, हुजूर खे ख़त लिखी त तूं बि नबी आहीं, मां बि नबी आहियां, अधु मुल्क तूं विरहाए वठ, अधु मूंखे ॾे। इहो ख़त लिखी महबूबन करीमन खे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि ख़त पहुतो, मुंहिंजे आका फरमायो त मिन मुहम्मदिर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला मुसैलमतिल कज़्ज़ाब। अल्लाह जे रसूल मुहम्मद मुस्तफा जे तरफ़ां ही ख़त आहे कूड़े मुसैलमा ॾांहुं। कूड़ो आहे साईं, पर हुन वञी पंहिंजी तबलीग कई, माण्हू बि ख़ुशि में ख़ुशि अथव। ॻाल्हि सम्झो था न? माण्हू हीअं बाज़ार गोलारची जी में या पंहिंजो तुंहिंजे कड़े गंवर में बि हीअं न को ढुमकी वॼाए, छा चवंदा आहिनि दबली, छा छा चवंदा आहिनि हिनखे, ढीबकी, को ढीबकी वॼाए त राज गॾु थी वेंदा। माण्हुनि खे सम्झ घटि हूंदी आहे, जेसीं वञी ॻाल्हि दिमाग़ में वेहे। को ढीबकी थो वॼाए त ख़ल्क़ हुनजे पोयां, को हेॾो आयो हेॾो जी ॻाल्हि कई त उनजे पोयां, को होॾो आयो होॾो जी ॻाल्हि कई त माण्हू उनजे पोयां। ओ ख़ुदा जा बाना, कुझु सोचो त सही। पढ़े थो क़ुरान पर ॻाल्हि कहिड़ी थो करे? ॻाल्हि सम्झो था न? अक़ीदो उहो रखो, एतिक़ाद उहो रखो जेको मदीने वारे वीर सेखारियो आहे, हुजूर जे सहाबनि जो सेखारियल आहे, हुजूर जे अहल बैतनि जो तरीक़ो आहे, जेको वलीयनि करे सगोरनि जो तरीक़ो आहे। उहा ई बात भली ऐं सच वारी आहे। साईं हिन जो नबूअत जो ऐलान कयो त लखे माण्हू हिन जे पोयों लॻी पिया, लखे। लश्कर गॾु कई, वॾो लश्कर लखनि जो गॾु कई ऐं
हुजूर जो गुलाम हजरत खालिद बिन वलीद लश्कर वठी मुसलमान से जंग करण वियो। यो दौर हो हजरत सैयदना उमर बिन खत्ताब रदी अल्लाह ताला अन्हु जो दौरे खिलाफत हुयो। मुसलमा कज़ाब सां लश्कर इस्लाम जंग जे ला वियो ऐं मुसलमाननि जे लश्कर जो तादाद थोरो हुयो, काफरनि जे लश्कर जो तादाद घणो हुयो। मुसलमा जा मञण वारा घणा हुया, मुसलमाननि जो लश्कर थोरो हुयो। जंग हली, जंग हलंदे मुसलमाननि जा पेर उखड़ी विया, मुसलमाननि जे शिकस्त जा आसार ज़ाहिर थिया, काफरनि को गलबो थींदे नज़र आयो। ओडी महिल हज़रत खालिद बिन वलीद जेको कमांडर इन चीफ हुयो, मुसलमाननि जे लश्कर जो कायद हुयो, उहो पंहिंजे घोड़े जी पुठी ते मथे बीठो आहे। रड़ करे नादा बिशिआरिल मुस्लिमीन, मुसलमाननि जे शिआर मुताबिक़